असांजी मजबूरी आहे जो असां शरारत नथा चाहियूं। तू असांजी शराफत के कमजोरी न समझ। असां को जिन भी कक असांजे मुजाहिदन त बुश जूं निंड्रूं भी हराम करे छॾियूं आहिनि। साहबतूं त ठिगड़ी भी कोन्हे, पर असां नथा चाहियूं। अल्लाह अकबर। ॾाढियां चओ अल्लाह अकबर। आवाज़ बुलंद अल्लाह अकबर। हिला देंगे जमीन को नारे अल्लाह अकबर से, हिला देंगे जमीन को नारे अल्लाह अकबर से, कि जब तक खाक के जर्रों में इतनी जान बाकी है। ये जालिम क्या समझते हैं जो अपनी दिल में बहके हैं। अभी तो करबला का आखिरी मैदान बाकी है। कहीं जो सहारो तो के मुशर्रफ जो सहारो आ, असां के रब जो सहारो आ। तो के लुचन ने लोफरन ने गुंडन ने बदमाशन जो सहारो आ, असां के रब जो सहारो। कहीं जो सहारो बाबा से बुलंद अल्लाह साईं जो नालो मोहब्बत से बुलंद कर। रब तो फरमाए अलैहि सल्लल्लाहु बिकाफिन अब्दा। ॻाल्हाईंदे त मां ॻाल्हाईंदुमि। अलैहि सल्लल्लाहु बिकाफिन अब्दा वमन यतवक्कल अलल्लाहि फहुवा हस्बुह व इन यमसस्कल्लाहु बिजुर्रिन फला काशिफ लहु इल्ला हु व इन युरिदका बिखैरिन फला राद्द लिफज़लिहि कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। तूलिजुल लैल फिन नहारि व तूलिजुन नहार वतुखरिजुल हय्य मिनल मय्यत वतुखरिजुल मय्यत मिनल हय्य वतरज़ुकु मन तशाउ बिगैरि हिसाब। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। चौ सुभान अल्लाह। चमकते हैं नुजूमों का कशां तेरे सहारे पर। तमा वेझड़ा 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 ही नथा ॻाल्हायो तो बॉर्डर ऐं बांग्लादेश वारा काॾों ॻाल्हाईंदा। तमे तव्हां सभु VVIP हो। चमदा हलो न सुभान अल्लाह। चमकते हैं नुजूमों का कशां तेरे सहारे पर। अॻे साल भी यारनि न छॾियो हो, 2 सालनि जो वाइज़ कंदुसि इंशाअल्लाह। सालन जो वाइज कंदुम, मैं अकीदो बयान कंदुम। फिर न कहना कि हमें खबर न हुई। लाउड ते इंशाअल्लाह तहांजे घरन में भी आवाज पहुंचंदो हूंदो इंशाअल्लाह। अगर कंहिंखे ताकत आ त अॼु हिते अचे। झेड़े जी नीयत सां न, मतां को जद साईं झेड़े जे लाइ थो सॾे। झेड़ो क्यों हां त कॾहिं क्यों हां तहां सां झेड़ो नथा करण चाहियूं। झेड़ो बुश सां है। तहां वरी भी पंहिंजा हो, घर जा भाती हो, तहां जे लाइ दुआ था क्यों। अल्लाह तहां खे सम्झ ॾींदो। झेड़ो क्यों हां त कॾो को क्यों हां।
रुगो हिकड़ी रड़ ते जेकॾहिं हज़ारे माण्हू न गॾजनि त मूंखे मयार ॾे, पर असांजो ज़मीर असांखे इजाज़त नथो ॾे। असां हिन सिंध धरतीअ जे मुस्लमाननि खे पाण में वेढ़ाइण नथा चाहियूं। असां हिन सिंध धरती खे खून सां आलूदा करण नथा चाहियूं। जहिड़ो काफ़रनि सां है, जहिड़ो यहूदिन सां है, जहिड़ो नसारनि सां है, जहिड़ो कुफ्र सां है, जहिड़ो बुश सां है, जहिड़ो बिलेर सां है। अॻे तव्हांखे मोहब्बत सां सॼऊं था त अचो। अब ॻाल्हायो न बुज़ुर्गो। ओ सोट, ये केरु थो ॻाल्हाए मथे? को भी मुशरिक ऐं को भी बिदाती अगर अखलाकी जुरत अथसि त मां उनखे दावत थो ॾियां त जलसे में हलियो अचे। उनखे कंहिंजी आंगुर बि न लॻंदी, मां ज़ामिन हां। हिते स्टेज ते कुर्सी लॻराए ॾींदोमांसि पाण सां गॾु, या पंहिंजो अक़ीदो हिन क़ुरान सां भेटाए ॾे त मां स्टेज ते मुरीद थींदोमांसि, या मां पंहिंजो अक़ीदो क़ुरान सां भेटाए ॾींदुमि, पोइ तौबह करे हितां उथे। ठीकु आहे न? बिल्कुलु पूरी ज़िमेदारी सां ॻाल्हायां थो। माण्हू न वेढ़ायो, फितनो फसाद न मचायो, समझायो अगर असां ग़लत हूं, असां तौबह करण जे लाइ तयार हूं। क़ुरान जो दलील खपे, मदीने जे मीर जो दलील खपे। क़ुरान खो मथे भी कोई कोन्हे, मदीने वारे साईं जे फरमान खो मथे भी कोई कोन्हे। गारियुनि सां कमु न थींदो साईं मुंहिंजा, ओ क़िबला गारियुनि सां कमु न थींदो। जेतिरियूं गारियूं वधीक थो ॾे तेतिरा माण्हू भॼनि था। कोई समझदार तोसां कोन्हे, कोई अकलमंद तोसां कोन्हे, कोई पढ़ल तोसां कोन्हे। सब समझनि था हक़ इहे पथरो थी चुको आहे, जे टाक मंझंदि जो सिज पथरो हूंदो। अगर तोखे जुरात आहे त हलियो अच, मोहब्बत सां तोखे दावत थो ॾियां। पंहिंजो अक़ीदो क़ुरान सां भेटाए ॾे। मां रब जो क़ुरान हथ में खणी करे चवां थो, हिन राग जे साम्हूं तुंहिंजे हथनि ते बेइज्जत कंदुसि, या मुंहिंजो अक़ीदो क़ुरान सां भेटाए वठ। अब ठीक थो ॻाल्हायां? बुलंद आवाज़ सां, कोई बि नीअ जो तकरार कोन्हे। बाक़ी गारियुनि जी ॿोली असांखे वॾड़नि सेखारी कान्हे। जंहिं थाम में जेको हूंदो आहे उन मां उहो निकिरंदो आहे। जंहिं थाम में खीर हूंदो उन मां खीर निकिरंदो, जंहिंमें पाणी हूंदो उन मां पाणी निकिरंदो, जंहिंमें ज़मज़म हूंदो उन मां ज़मज़म निकिरंदो, जंहिंमें शरबत हूंदो उन मां शरबत निकिरंदो, जंहिं थाम में पेशाब हूंदो उन मां पेशाब निकिरंदो। तुंहिंजे सीने में गारियूं आहिनि, इन जे करे गारियूं थो ॾे। असांजे सीननि में क़ुरान क़ुरान सच्चो आहे। कंबर वारो पुछण थो चाहियां तव्हां खां, ॿई हथ बुलंद करे ॻाल्हायो। न छॾींदासीं, न छॾींदासीं। तव्हां मुल्क जा वाली हो, मथो थियो आहे तव्हांजो ख़राब, न छॾींदासीं। इन लुचनि लोफरनि जे करे तव्हांजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। इहो कमु त मके जे मुशरिकनि जो आहे, मोमिननि जो त इहो कमु कोन्हे। जॾहिं मदीने जो मीर क़ुरान पढ़ंदो हो त मके जा मुशरिक चवंदा न छॾींदासीं। लठियूं पियूं हूंदियूं, क़ुरान में लिखियो पियो आहे ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरआन वल्गऊ फीह। अब तो फरमाए जॾहिं मुंहिंजो महबूब क़ुरान पढ़ंदो हो त मके वारा चवंदा न ॿुधंदासीं, न छॾियो। कंहिंजी सुन्नत था पूरी कयो,
सियाणा थियो यार, खल कथा खिलायो माण्हुनि खे क़ुरान में था कनि त वहाबिन जे जलसे में न वञो। ये वहाबी छिते कुत्ते जी गिग अथव। असां वटि छिते कुत्ते जी गिग न है, असां वटि अल्लाह जे पाक क़ुरान जे माखीअ जूं नहरूं आहिनि। जेको हिकु दफ़ो ज़िद कढी हिन मजलिस में विहंदो न मुशरिक थींदो न बिदअती थींदो। असां त कंहिंखे कोन झलियो आहे, सभिनी खे वञी ॿुधो। ड्रिजे उहो जंहिं वटि 2 नंबर जो सौदो हुजे, असां वटि पहिरें नंबर जो सौदो। चओ न सुभान अल्लाह। असांजो सहारो रब ते आहे। अल्लाह जो नालो मोहब्बत सां बुलंद कर। कहीं ते सहारो, कहीं ते तव्हां मथां बि ॻाल्हायो न, तव्हां त अर्श जे वेझो हो। सहारो कहीं जो चमन दे मां के चमकते हैं नुजूमों कहकशां तेरे सहारे पर, खड़ा है बिन सहारे आसमां तेरे सहारे पर, चमन को सेंचता है बागबां तेरे सहारे पर, बनाते हैं परिंदे आशियां तेरे सहारे पर, किसानों की मुशक्कत भी मौला तेरे करम से है, खड़ी हैं लहलहाती खेतियां तेरे सहारे पर, कोई बंदा किसी बंदे की बिगड़ी क्या बनाएगा, सभी बंदे यहां जिंदा फकत तेरे सहारे पर। कुरान पढ़जे न पढ़जे? पढ़जे। ॻाल्हायो? पढ़जे। हिकिड़ा माण्हू कुरान पढ़ण जे करे चिड़नि था। मुंहिंजो हिकिड़ो जुमिलो यादि कर। अवा ई को मूंसां वफ़ादारी हिनखे करणु खपे। अॼु मां रोज़ रोज़ त कोन थो अचां। हा, कुरान ॿुधण जे करे जंहिंजो हियां ठरे उहो मोमिन आहे। कुरान ॿुधण जे करे जंहिंजो हियां ठरे उहो, ऐं कुरान ॿुधण जे करे जंहिंजी शक्ल फिरी वञे उहो मुनाफ़िक आहे। ॻाल्हि बिल्कुलु सिधी आहे। अब ठीक तो चवां? हा, अकीदे जे बुनियाद ते कुछ अर्ज करण चाहियां थो। अल्लाह जे कुरान आवाज़ो ॾिनो, इन्नल लज़ीना यक्तुमून मा अंज़लना मिनल बय्यिनाति वल हुदा मिन बाद मा बय्यनाहु लिन्नासि फिल किताब उलाइका यलअनुहुमुल्लाह व यलअनुहुमुल लाइनून। तब तो फरमाए जेको मुंहिंजे कुरान खे लिकाईंदो, रब तो फरमाए जेको मुंहिंजे कुरान जे आयतुनि खे लिकाईंदो, जेके मां पधरियूं ॻाल्हियूं बयान कयूं हिन कुरान में, जेको उन्हनि खे लिकाईंदो, जेका मां हिदायत बयान कई थम कुरान में, जेको उनखे लिकाईंदो, रब तो फरमाए उलाइका यलअनुहुमुल्लाह, इन जे मथों मां अल्लाह जी लानत आहे। कुरान थो पढ़ां, कुरान जी माना थो कयां, कुरान जो तर्जुमो थो कयां, तमां अॻों सभिनी चयो हो त कुरान सचो आहे। मुल्लो मथे कन कुरान मथे, मौलवी मथे या कुरान मथे, पीर फकीर मथे या कुरान मथे। ॾाढियां ॻाल्हायो। अल्लाह तो फरमाए कलामे मुक़द्दस में उलाइका यलअनुहुमुल्लाह व यलअनुहुमुल लाइनून। जेको कुरान थो लिकाए, रब थो फरमाए उन ते मुंहिंजी बि लानत ऐं लानत करण वारनि जी बि लानत। माना कुरान न लिकाइजे न, छा सलाह तव्हां कंबर वारनि जी? बाबा माना कुरान न लिकाइजे न। अञा अॻिते हल, अल्लाह सी फरमायो इन्नल लज़ीना ला युमिनून बिआयातिल्लाहि ला यहदीहिमुल्लाह व लहुम अज़ाबुन अलीम।
जेको कुरान जे आयतुनि खे नथो मञे उनखे हिदायत भी न मिलंदी। रब थो चए उन जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। वरी रब थो फरमाए कलाम मुक़द्दस में वल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना वलिक़ाइल आखिरा हबितत आमालुहुम हल युजज़ौन इल्ला मा कानू यअमलून। जेको मुझे आयतुनि खे कूड़ो भाईंदो। जॾहिं असां क़ुरान था पढ़ूं त के मुशरिक ऐं बिदअती ईअं था चवनि अड़े ख़बर हल ख़बर हल। अड़े मां क़ुरान थो पढ़ां जी ख़बर आहे क़ुरान थो पढ़े पुट। अल्लाह सी फरमायो कलाम मुक़द्दस में जेको मुझे आयतुनि खे कूड़ो भाईंदो आखिरत खे कूड़ो भाईंदो उन जा सभु अमल मां रब चट करे छॾींदुमि। रब साईं तो फरमाए अञा अॻिते हल न वल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना सनस्तदरिजुहुम मिन हैसु ला यअलमून। जेको मुझे आयतुनि खे कूड़ो भाईंदो असां उनखे उतां पकड़ींदासीं जो उन्हनि खे ख़बर बि न पवंदी। अल्लाह साईं तो फरमाए वमन यकफुर बिआयातिल्लाहि फइन्नल्लाह सरीउल हिसाब। जेको मुझे आयतुनि खे कूड़ो भाईंदो वो पक जाने तमाम तकड़े हिसाब वठण वारो हां। वरी रब तो फरमाए वल्लज़ीन कफरू व कज़्ज़बू बिआयातिना उलाइका अस्हाबुन नार हुम फीहा खालिदून। जेको इनकार कंदो न मञींदो मुंहिंजी आयतुनि खे कूड़ो भाईंदो रब तो फरमाए उहे माण्हू जहन्नमी हिन हमेशा जहन्नम में रहंदा। माना जेको कुरान खां फिरी वञे कुरान खे न मञे कुरान जी मज़ाक उॾाए उहो अल्लाह जे ग़ज़ब खे दावत थो ॾे। अब इहा ॻाल्हि सम्झ में आई कन न। हाणे पहिरियों मसइलो जंहिं ते ॾाढी पट लॻी पई आहे पट के ड्राह लॻी पई आहे हे जेके दोस्त ॻाल्हाइनि था न ॻाल्हाए कोई बि मुकम्मल सुकून खपे। अहम ॻाल्हियूं अर्ज़ करणु चाहियां थो कंबर जे हिन इज्तिमा में ऐं मूंखे रब जे रहमत में उम्मीद आहे अगर को बि शख्स ज़िद कढी ही ॻाल्हियूं ॿुधंदो त तौबा ताइब थी। असां था चऊं त आलिमुल ग़ैब हिकिड़ो अल्लाह आहे। आलिमुल ग़ैब केरा ॾाढियां ॻाल्हायो। आलिमुल ग़ैब केरा कुझु माण्हू चवनि था न ॿी ॻाल्हि पियो कयां असां सभई चऊं था त आलिमुल ग़ैब हिकिड़ो अल्लाह आहे पर कुझु माण्हू चवनि था त अल्लाह बि आलिमुल ग़ैब आहे नबी बि आलिमुल ग़ैब आहे पैगंबर बि आलिमुल ग़ैब आहे। के त चवनि था पीर फ़कीर बि आलिमुल ग़ैब आहिनि कुझु माण्हू ईअं बि चवनि था। चऊं था आलिमुल ग़ैब हिकिड़ो रब आहे। तव्हां सभई छा था चओ त आलिमुल ग़ैब। हाणे अॻ में इन ॻाल्हि खे सम्झो त आलिमुल ग़ैब चइबो छा खे आहे। आलिमुल ग़ैब उनखे चइबो आहे जेको हर शइ ॼाणे हर वक़्तु ॼाणे ऐं ॿियनि जे ॿुधाइण खां सवा ॼाणे उहो हिकिड़ो अल्लाह आहे ॿियो कोई कोन्हे। हिन ॻाल्हि खे चङी तरह सम्झो। अहम ॻाल्हियूं अर्ज़ करणु चाहियां थो। आलिमुल ग़ैब उनखे चइबो आहे जेको हर शइ ॼाणे हर वक़्तु ॼाणे ॿियनि जे ॿुधाइण खां सवा ॼाणे उहो हिकिड़ो अल्लाह आहे ॿियो कोई कोन्हे। बाक़ी हे असांजो ईमान आहे त अल्लाह साईं नबीयनि खे तमामु वॾो इल्मु ॾिनो। इहो असांजो ईमान आहे। हे असांजो ईमान आहे त 1.25 लख नबीयनि खे बि एतिरो इल्मु अल्लाह नाहे ॾिनो जेतिरो इल्मु रब करीम अकेले मुहम्मद मीर खे ॾिनो आहे। हे असांजो ईमान आहे। सॼी काइनात में आमिना जे लाल खां वॾो आलिम कोई बि कोन्हे। हे असांजो अक़ीदो आहे। पर आलिमुल ग़ैब हिकिड़ो अल्लाह। आलिमुल ग़ैब उनखे चइबो आहे जेको हर शइ ॼाणे
हर वक्त जाने ऐं ॿियनि जे ॿुधाइण खां सवा जाने उहो हिकिड़ो अल्लाह हुआ, ॿियो कोई कोन्हे। अब इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में आई अलाए कन? मां हुज़ूर साईं जी गुस्ताखी त कोन कई अथमि। अल्लाह मूंखे पनाह ॾे, छो त असांजे लफ़्ज़नि जो के माण्हू ग़लत मतिलब था वठनि। मां चयो अथमि त अल्लाह साईं नबीजनि खे सॼी दुनिया खां वधीक इल्मु ॾिनो आहे ऐं 1.25 लख नबीजनि खे अल्लाह एतिरो इल्मु नाहे ॾिनो जेतिरो इल्मु रब करीम अकेले पंहिंजे महबूब मदीने जे मीर खे ॾिनो आहे। पर आलिमुल ग़ैब रुगो रब, आलिमुल ग़ैब उनखे चइबो आहे जेको हर शइ ॼाणे, हर वक्त ॼाणे, ॿियनि जे ॿुधाइण खां सवा ॼाणे, उहो हिकिड़ो रब आहे, ॿियो कोई कोन्हे। हाणे इहा डेफिनेशन तव्हांखे सम्झ में अची वई। हाणे अच त मां क़ुरान पढ़ां। रब फरमायो अनल्लाह अल्लामुल ग़ुयूब। रब तो फरमाए बेशक मां अल्लाह ग़ैब खे ॼाणण वारो हां। वरी अल्लाह जे क़ुरान आवाज़ो ॾिनो आलिमुल ग़ैबि वश्शहादा। ग़ैब जे ॼाणण वारो बि मां आहियां त ज़ाहिर जे ॼाणण वारो बि मां आहियां। वरी रब फरमायो वलिल्लाहि ग़ैबुस समावाति वल अर्ज़। आसमाननि जो ग़ैब भी मां अल्लाह थो ॼाणा, ज़मीननि जो ग़ैब भी मां अल्लाह थो ॼाणा। वरी रब फरमायो कुल ला यअलमु मन फिस समावाति वल अर्ज़िल ग़ैब इल्लल्लाह। मूंखे अफ़सोस आहे जो सुभान अल्लाह तव्हां मोहब्बत सां नथा चओ। सवाब थींदो तव्हांखे। मां हदीस पाक में पढ़ियो थम त जेको अल्लाह जो बानो हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह थो चए, अल्लाह साईं उन जे लाइ जन्नत में वण थो हणाए। मां इन कोशिश में आहियां त पंहिंजे वाइज़ में तव्हांखे एतिरी सुभान अल्लाह चवरायां जो तकरीर जे पुॼाणीअ ताईं तव्हां हड़नी जे लाइ जन्नत में ठाहूका बागीचा लॻी वञनि। रब तो फरमाए कुल ला यअलमु मन फिस समावाति वल अर्ज़िल ग़ैब इल्लल्लाह। रब तो फरमाए मुंहिंजा महबूब मदीने जा मीर तूं पंहिंजे ज़ुबान सां पाण ऐलान कर त मां अल्लाह साईं तुंहिंजे ऐलान खे पंहिंजे क़ुरान में लिखिरायां। तवज्जो कर, इंशाअल्लाह हक़ तुंहिंजे साम्हूं पधरो थी पवंदो। क़ुरान ॿुधण खां पोइ कंहिंखे हक़ सम्झ में न अचे, सवाल ई पैदा नथो थिए। इहो ईअं जी चमड़ो ॾींहं जो चवे त सिज कोन्हे, पोइ तव्हां बि चवंदो त सिज कोन्हे। सिज आहे पर चमड़े जूं अखियूं अंधियूं आहिनि। क़ुरान में हक़ चिट्टो लॻो बीठो आहे, तोखे सम्झ में नथो अचे त वञी मेंटल हॉस्पिटल में दाख़िला वठ। अगर एतिरा ॾोकड़ न थी त मां वटि अच, मां डॉक्टर हां, फ्री तुंहिंजो इलाज कंदुसि। क्वालिफाइड डॉक्टर हां, मुफ्त में फी सबीलिल्लाह तुंहिंजो इलाज कंदुसि। तो सुभान अल्लाह। रब तो फरमाए कुल ला यअलमु मन फिस समावाति वल अर्ज़िल ग़ैब इल्लल्लाह। तव्हां बि त ॻाल्हायो न। रब तो फरमाए मुंहिंजा महबूब तूं पंहिंजे ज़ुबान सां पाण ऐलान कर त मां तुंहिंजो ऐलान क़ुरान में लिखरायां। मौला मां छा चवां? रब तो फरमाए हीअं चओ ला यअलमु मन फिस समावाति वल अर्ज़िल ग़ैब इल्लल्लाह। मुंहिंजा महबूब चओ त आसमाननि जो ग़ैब ऐं ज़मीननि जो ग़ैब अल्लाह खां सवा ॿियो कोई को नथो ॼाणे। अब कुरान जो आहे तूं चिट्टियूं न आहिनि, थोरो ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा हलो। हे चिट्टियूं न आहिनि। अल्लाह अकबर। मूं ते मुंहिंजे बुज़ुर्गनि ते आलमनि ते त यार जल्दी फतवा था ॾियनि, पर हाणे हीअ फतवा बि ॿुध। कावड़ न कर, जज़्बाती न थी, आपे मां न निकिर, ब्लड प्रेशर तुंहिंजो हाई न थिए। ॻाल्हि खे सम्झ। अल्लाह अकबर कबीरा।
सैयद अब्दुल कादिर जीलानी जी फतवा चो रहमतुल्लाह अलैह। देवबंदी बरेलवी सभई चवंदा आहिनि त सैयद अब्दुल कादिर जीलानी पीरन जो पीर आहे। असां भी चऊं था त सैयद अब्दुल कादिर जीलानी पीरन जो पीर आहे, अल्लाह जो सच्चो वली आहे। पंहिंजे ज़माने में सैयद अब्दुल कादिर जीलानी जेका मेहनत कई वो तारीख़ जो हिकिड़ो रोशन बाब आहे। साईं बेर वारे जो सिलसिलो भी सैयद अब्दुल कादिर जीलानी सां थो मिले। असां सब कादरी सिलसिले वारा हूं। ज़िक्र ऐं फिक्र जो सिलसिलो, बैयत जो सिलसिलो असां सभिनी जो सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह सां थो मिले। साईं बेर वारे जो सिलसिलो मिले तो सैयद अब्दुल कादिर जीलानी सां। साईं हाले जी वारे जो सिलसिलो मिले तो सैयद अब्दुल कादिर जीलानी सां। साईं अमरोट वारे जो सिलसिलो मिले तो सैयद अब्दुल कादिर जीलानी सां। असां चऊं था त सैयद अब्दुल कादिर जीलानी सच्चो पीर आहे। सभई चो सैयद अब्दुल कादिर जीलानी। मुंहिंजा मुखालिफ भी चवनि था त सैयद अब्दुल कादिर जीलानी सच्चो पीर आहे। असां था चऊं त कादरी असां हूं, हो था चवनि त कादरी असां हूं। हाणे सैयद अब्दुल कादिर जीलानी जी फतवा पढ़ां थो। जेको चवे त सैयद अब्दुल कादिर जीलानी जी फतवा सच्ची आहे उहो सच्चो मुरीद आहे, ऐं जेको चवे त सैयद अब्दुल कादिर जीलानी जी फतवा सच्ची नाहे कूड़ थो ॻाल्हाए। अलाए ॻाल्हि मां समझाए सघी थम अलाए कोन। अब ॻाल्हि समझ में आई। मां सैयद अब्दुल कादिर जीलानी जी फतवा थो पढ़ा। सब चो रहमतुल्लाह अलैह। मिरअतुल हकीका सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो किताब है। सिफ़ो नंबर 8 सिट्र 7 मिस्र जो छापो। छा थो चए सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मन यातक़िदु अन्न मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यअलमुल गैब फहुव काफिरुन। सैयद अब्दुल कादिर जीलानी जी फतवा है, अगर जान जो पुट तो पीरान पीर ते फतवा दे। मां ते फतवा ॾियण जे लाइ तूं शींहं जो पुट पाण खे चवे थो त मां कादरी हां, सैयद अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद हां। मां सैयद अब्दुल कादिर जीलानी जा लफ़्ज़ थो पढ़ां। वही चओ त पीरान पीर सच्चा पीर आहे। आवाज नथो अचे। पीरान पीर को माओ जो पुट इन हवाले के गलत साबित करे दे मत कोर्ट में केस करे जेतरो दंड भराए भरे ॾींदोमांस। चैलेंज थो क्या मुशरिकन खे, अगर सच्चा हो तो मुझे कोर्ट में केस कयो। जेको जुर्मानो मुंह ते थियो मां भरे ॾींदुमि। जेका चोर जी सज़ा उहा मुंहिंजी सज़ा। पर जेकॾहिं किताब भी पीरान पीर जो पेश कयां, हवालो भी पीरान पीर जो पेश कयां, जुबान भी पीरान पीर जी पेश कयां, अल्फाज भी पीरान पीर जा पेश कयां, ऐं माना भी सच्ची कयां त पोइ मञणो पवंदुई। या गलत अकीदे तां हथ खणणो पवंदुई, या पीरान पीर जी मुरीदियत तां हथ खणणो पवंदुई। साहब माण्हुनि खे पागल न बणाए। हाणे अल्लाह जी मेहरबानी सां तौहीद जा नारा था लॻनि। सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो मन यातक़िदु, मौलाना सनाउल्लाह साहब वेठो आहे, मन यातक़िदु अन्न मुहम्मदन। चिट्टा लफ़्ज़ इन ज़माने में जगह पीरान पीर हो जान ते बिदती पीरान पीर के पत्थर हणन। असां तो उन जे मुकाबले में थिगड़ी भी कोन्हे। असां तो मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं था कयूं, तभी लठियूं उभियूं आहिनि। हे पीरान पीर जी ॿोली त ॿुध। ज़िमेदारी सां ॻाल्हायां थो। केसियूं भरजनि थियूं, टेपियूं भरजनि थियूं, रील भरजनि था। सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो मन यातक़िदु अन्न मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यअलमुल गैब
फहुवा काफिरुन लिअन्न इल्मल गैब सिफ़तुन मुख्तस्सतुन बिल्लाहि सुब्हानहू। साईं सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो जेको हे अकीदो थो रखे त हजरत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गैब खे जाने थो, सैयद अब्दुल कादिर जीलानी तो फरमाए तो वो काफरा। मां फतवा ना है दिनी, पीरान पीर जी फतवा है, चिट्टा लफ्ज है, चिट्टा लफ्ज। मां के छो तो गाड़ियों ने कंबर जे थाने ते पीरान पीर ते केस कर न, तुंहिंजो बेड़ो त पीरान पीर बोड़ियो आ, मुर्शिद ते केस कर न त खल्क खे खबर पए त तू सच्चो मुरीद आ या धुकड़ाई आ। सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो मन यातकिदु अन्ना मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यअलमुल गैब फहुवा काफिरुन लिअन्न इल्मल गैब सिफ़तुन मुख्तस्सतुन बिल्लाहि सुब्हानहू। सैयद अब्दुल कादिर जीलानी तो फरमाए जेको शख्स है अकीदो थो रखे तो हजरत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गैब जाने थो उहो काफरा, छो त गैब जो इल्म सिर्फ हिकड़े अल्लाह साईं जी मखसूस सिफ़त आ। अब चिटी गाला चङो हाणे अञा बी फतवा थो पढ़ा, अम्मा आयशा साइण जी फतवा। छा ख्याल आहे तुंहिंजो अम्मा आयशा साइण जे बारे में? अम्मा आयशा साइण सच्ची आहे। जेके अम्मा आयशा साइण जा रूहानी बच्चा आहिनि ॿई हथ बुलंद कनि। असांजो ॾोह इहो आहे जो असां क़ुरान जूं ॻाल्हियूं था कयूं, कंहिंजी ढगी चोराई आहे छा असां, कंहिंजी मेह ॿधी आहे छा असां, कंहिंजी रिढ वाड़ी आहे छा असां? असां हया न शर्म कुझु कोन। तूं कारो आहे, मां हिन जो कारो आहियां, लज बि नथी थिए, कारो आहे कारो। अरे छा जो मां कारो, हाणे ज़ुल्म थी वियो यार, हया बि कोन अथनि, ई अंधा थी था वञनि, पब्लिक जे साम्हूं बाज़ार में लठियूं वणी न रहंदनि असांजो कारो। रब रुसे मत खसे हणे को न हथियार, हे पागल थी विया हिन लाइ छा? रब रुसे मत खसे हणे को न हथियार, ॾसे उहा राह जंहिंमें जोखो जीअ जो। मांखे त गार ॾियो था पर पंहिंजो बि त बेड़ो ॿोड़ियो था, पंहिंजे लाइ छा बचायो? अल्लाहु अकबर। अदा सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी फतवा याद बीहंदी, ॻाल्हायो ई नथा। हाणे अम्मा आयशा साइण जी फतवा थो पढ़ा। मारे ख्याल कर बाबा, उहा मुंहिंजी अम्मा आयशा साइण जे ॻाल्हाइण जो आवाज़ न अचणु खपे। फुल कंसंट्रेशन, मुकम्मल तवज्जो। अम्मा आयशा साइण जंहिंजे बारे में सूरत नूर नाज़िल थी, अम्मा आयशा साइण जंहिंजे बारे में रब क़ुरान जूं 18 आयतूं लाथियूं। अम्मा आयशा साइण जेका मिठड़े मुहम्मद करीम जी सब खां प्यारी घरवारी हुई। अम्मा आयशा साइण जंहिंडे अल्लाह जा सलाम ईंदा हा। अम्मा आयशा साइण जंहिंजे बिस्तरे ते क़ुरान नाज़िल थींदो हो। अम्मा आयशा साइण रब तो फरमाए अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। तोखे जो मौलवी कुरान न ॿुधायो आहे त पोइ मुंहिंजो ॾोह त कोन्हे न।
चिड़ो न बुध पोइ सोच, ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी, ॻाल्हि सम्झ में न अची त वरी मां वटि अच, मां तुंहिंजे पाड़े जो हाँ, चोसीं काथे लिखियल आहे, मां तोखे किताब खोले ॾेखारींदुमि। वरी जेके मूंखे गारियूं था ॾियनि वरी उन्हनि ॾे वञी क़िबला हे मौलवी अलाए छा चई वियो। साईं मुंहिंजा तव्हां भला ॿुधायो, अलाए सच चई अलाए कूड़ चई, लिखाए वठोसि त ईअं कोन्हे, इहा सैयद अब्दुल कादिर जीलानी जी फतवा कोन्हे, कूड़ ॻाल्हाए वियो आहे त मां वात में लॾूं विझांसि, गुलाब जूं कंढियूं पारायांसि, मुशरिकनि जा हथ टुटी सघनि था, इहा इबारत नथा लिखी सघनि। न खंजर उठेगा न तलवार इनसे, ये बाजू मेरे आजमाए हुए हैं, अल्फाज मानी में तफावुत नहीं, लेकिन मुल्ला की असार है, मुजाहिद की असार, परवाज तो दोनों का है। इसी एक जहां में शाही का जहां और है, किरगस का जहां और। मुझे तुझी कावड़ हिनजे करे जो मां तुझा पिता थो पधरा कयां, मुझे तुझी कावड़ हिनजे करे जो माण्हुनि खे चिट्टो क़ुरान थो ॿुधायां। सैयद अब्दुल कादिर जीलानी जी फतवा पढ़ी थम, हाणे उम्मुल मोमिनीन अफीफा कायनात मरियम इस्लाम, इस्लाम जी खातून अव्वल तय्यबा ताहिरा आलिमा ज़ाहिदा हज़रत आयशा सिद्दीक़ा सैन जी फतवा तो पढ़ा। रब तो फरमाया अन्नबी औला बिल मोमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। रब तो फरमाए दुनिया जा इंसानो मुझे महबूब जो, मदीने जे मीर जो, मुहम्मद अरबीअ जो तव्हांजे मथां तव्हांजे जिंदुनि ऐं जाननि खां बि वधीक हक़ आहे। रब तो फरमाए दुनिया जा इंसानो मुझे महबूब जूं घर वारियूं तहां जूं अमड़ियूं थव। हाणे चओ त अम्मा आयशा साइण असांजी अमड़िया, अम्मा आयशा साइण असांजी आवाज़ ॿुधण थो चाहियां। मुंहिंजी अम्मा आयशा जा हलाली पुट चवनि, रूहानी पुट चवनि, ईमानी पुट चवनि। अल्लाह अकबर। शरफ तेरे दुपट्टे ने ये जंगे बद्र में पाया। ये मुझे अम्मा आयशा साइना है जंगे बद्र में मुझे साईं अम्मा आयशा जी पोती खे मुजाहिदन जो झंडो बनायो। शरफ तेरे दुपट्टे ने ये जंगे बद्र में पाया। सुभान अल्लाह में सुस्ती है यार, यार असा रोज वाइज था क्यों निड़ी तहां जी वेजी वई। शरफ तेरे दुपट्टे ने ये जंगे बद्र में पाया कि उसे परचम बनाकर मुखबिर सादिक ने लहराया। रसूलुल्लाह ने रखा था सिद्दीक का लक़ब तेरा। रसूलुल्लाह ने रखा था सिद्दीक का लक़ब तेरा। फकत फर्शी नहीं अर्शी भी करते हैं अदब तेरा। फकत फर्शी नहीं अर्शी भी करते हैं अदब तेरा। और इसी में रहमतल लिल आलमी रहते हैं। तेरा हुजरा है जिसको गुंबदे खज़रा भी कहते हैं। तेरा हुजरा है जिसको गुंबदे खज़रा भी कहते हैं। अल्लाह क़यामत जे ॾहाड़े पुछंदो, मौली साहब तूं छा खणी आयो आहे? मौली साहब चवंदो, साईं तुंहिंजे दीन जो इल्म खणी आयो। कारी साहब तूं छा खणी आयो आहे? साईं मां तुंहिंजो क़ुरान खणी आयो आहियां। शहीद तूं छा खणी आयो आहे? साईं मां तुंहिंजे रस्ते जी शहादत खणी आयो आहियां।
मुजाहिद तू छा खणी आयो? साईं मां जिहाद जी सूखड़ी खणी आयो हां। क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं रब अमर आयशा साइण खां पुछंदो, आयशा तू छा आंदो आ? तवज्जो खपे, मुंहिंजो विजदान थो चए जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो रब मुंहिंजी अमर आयशा साइण खां पुछंदो, आयशा तू छा आंदो आ? मुंहिंजी अमर आयशा साइण चवंदी, ओ मुंहिंजा रब, मुंहिंजे हुजरे जो दरवाज़ो खोले ॾिस, मां तुंहिंजो महबूब मुहम्मद खणी आई आहियां। मां सदके वञा अम्मा आयशा तां। ॾाढियां ॻाल्हि न, कुझु बिगड़ियल ॿार पंहिंजे अमड़ जे शान में भी गुस्ताखी था कनि। अल्लाह उन्हनि खे भी हिदायत करे। अॼु जी निशिस्त हेॾो जे लाइ मखसूस कई अथमि, इन जे करे ओॾे नथो वञा फ़िलहाल। वरी रखराए मौली मोहम्मद सिद्दीक साहब ॿियो जलसो त वरी पोइ इंशाअल्लाह। मुंहिंजी अम्मा आयशा साइण जो शान त ॾिसो। हेॾे मारे तक त सही, फिर तवज्जो त कर। बीबी मरियम ते इल्जाम लॻो, अल्लाह साईं हज़रत ईसा खे वकील सफ़ाई बणायो। अल्लाह अकबर। हज़रत यूसुफ ते इल्जाम लॻो, अल्लाह साईं बंधड़नि में ॿधल मासूम ॿार खे वकील सफ़ाई बणायो। ओ मुंहिंजी अम्मा आयशा, मां तुंहिंजे इज़्ज़त ते सदके वञा, जॾहिं तुंहिंजे इज़्ज़त ते हमलो थियो, अल्लाह पाण वकील सफ़ाई बणिजी वियो। الطيبات للطيبين والطيبون للطيبات। गैबदान केरा? अल्लाह। आलिमुल गैब केरा? हाँ, जेकॾहिं अल्लाह कंहिंखे को इल्म ॾे, इनकार कोन्हे। सॼे जहान में सभ खां वधीक इल्म अल्लाह जे नबीजन खे, हे असांजो ईमान आहे। सभिनी नबीजन खां वधीक इल्म आमिना जे लाल खे, हे असांजो ईमान आहे। पर आलिमुल गैब रुगो रब आहे। छो त आलिमुल गैब उनखे चइबो आहे जेको हर शइ ॼाणे, हर वक़्त ॼाणे ऐं ॿियनि जे ॿुधाइण खां सवा ॼाणे। उहो हिकिड़ो अल्लाह, ॿियो को कोन्हे। यार हे मौली साहब, हे चिड़ण जूं ॻाल्हियूं काथे आहिनि यार? हे सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि। तोरो कॉमन सेंस काॾे हलियो वियो? कुझु सोच ख़ुदा जे वास्ते। क़ुरान जे आयतुनि पढ़ण खां पोइ सैयद अब्दुल कादिर जीलानी जी फतवा पढ़ियमि रहमतुल्लाह अलैह, ऐं हाणे अम्मा आयशा साइण जी फतवा थो पढ़ां। बुखारी शरीफ़ जुल्द ॿियो, अम्मा आयशा साइण थी फरमाए, मन हदसक अन्नहु यअलमुल गैब फक़द कज़ब। सुभान अल्लाह में सुस्ती आहे। मुवहिद ॻाल्हाईंदा हलनि, मुजाहिद ॻाल्हाईंदा हलनि, सुन्नत जा ताबेदार ॻाल्हाईंदा हलनि। अम्मा आयशा साइण थी फरमाए, मन हदसक अन्नहु यअलमुल गैब फक़द कज़ब वहुवा यक़ूलु ला यअलमुल गैब इल्लल्लाह। अम्मा आयशा साइण थी फरमाए, जेको तोखे हीअ ॻाल्हि चवे त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलिमुल गैब, अम्मा आयशा साइण थी फरमाए, पक ॼाण त यो कूड़ थो ॻाल्हावई। अब थी एतबार अम्मा आयशा साइण ते, केड़न केड़न खे एतबार मुंहिंजी अम्मड़ ते। अम्मा आयशा साइण थी फरमाए, मन हदसक अन्नहु यअलमुल गैब फक़द कज़ब वहुवा यक़ूलु ला यअलमुल गैब इल्लल्लाह। बोतार गारिन सां भी कम न थींदी, रोइण सां भी न थींदी।
रोइण सां बि न थींदी। हज़रत यूसुफ जा भाउर बि हज़रत यूसुफ खे खूह में उछले वरी रोईंदा आया हा, अलाए सचा हा अलाए कूड़ा हा। तेरा ॻाल्हायो त सही यार। हिकिड़े नबीअ जा पुट हा, ॿिए नबीअ जा भाई रहा, ख़ैरन सां भाउ खे खूह में उछले रोईंदा आया, सचा हा या कूड़ा? रोइण रोइण जा बि क़िस्म थी पिया आहिनि। ख़बर न आहे त तुंहिंजो रुमाल खे मिर्च बिर्च त लॻल न थी, ईअं शुरू थो थिए त वरी बसी नथो करे, माण्हुनि खे पागल बणाए छॾियो थी यार। अल्लाहु अकबर कबीरा। अरे तवज्जो कर। अम्मा आयशा सैन थी फरमाए, जेको माण्हू तोखे चवे त मिठड़ो मोहम्मद करीम ग़ैब दाना पक ॼाण त उहो कूड़ थो ॻाल्हाए। छो त अल्लाह जो इरशाद आहे, रब पाण थो फरमाए त मां अल्लाह खां सवा ग़ैब दान कोई कोन्हे। ॿ वाक़िया ॿुधायां ताकि ॻाल्हि तोखे सम्झ में अचे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खां जॾहिं पुट जुदा थियो, हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे हज़रत यूसुफ ॾाढो प्यारो हो। रोई 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 पंहिंजी नज़र विञाए छॾी। हेॾे मारे तकजांइ। अलाए घणनि सालनि खां पोइ हिकु ॾींहुं हज़रत याकूब अलैहिस्सलाम घर जे भातियुनि खे चयो त मूंखे कूड़ो न चओ त ॻाल्हि ॿुधायां। चऊंसि ॿुधाए। यार हे मथियां हमरा जेके गोड़ था कनि न, इहे पाड़े वारा हमरा, महिरबानी करे इन्हनि खे चुप करायो यार, या कोई ॿियो वाइज़ करे त मां इन्हनि खे चुप करायां, पोइ ॾिसां कीअं था ॻाल्हाइनि। वॾड़नि जो कमु आहे त नंढनि खे चुप कराइनि। शाबस। हिन एॾे असीम इज्तिमा खे डिस्टर्ब न कयो। इंतहाई अहम ॻाल्हियूं अर्ज़ करे रहियो आहियां। हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम को जॾहिं हज़रत यूसुफ जुदा थियो त इन ॾुख में ॾाढो रुनो, रोई 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 नज़र विञाए छॾी। सालनि खां पोइ घर वारनि खे चई मूंखे कूड़ो न चओ त ॻाल्हि ॿुधायां। घर वारनि चयुसि ॿुधाए। अॼु मूंखे पंहिंजे प्यारे पुट यूसुफ जे चोले जी ख़ुशबू थी महसूस थिए। घर वारनि चयुसि बसि तूं त यूसुफ करे करे मरी वेंदे। अलाए काॾे वियो यूसुफ, हॾाई गरी अस्तो को विसरे ई नथो। चवण लॻो न सची ॻाल्हि अथव, अॼु मूंखे पंहिंजे पुट यूसुफ जे चोले जी ख़ुशबू थी अचे। ॻाल्हियूं हलनि पयूं त काफ़िलो पहुतो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो चोलो काफ़िले वारा खणी आया। हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखियुनि ते रखियो त हज़रत याकूब जो नूर मोटी आयो। इहो मोजज़ो आहे नबीअनि जो। घर वारनि खे चई मां तव्हांखे चयुमि कोन त मूंखे अॼु यूसुफ जे चोले जी ख़ुशबू थी अचे। चवण लॻसि पोइ खूह में पियो हो त ख़बर न पई, हाणे ख़बर कीअं पई? चवण लॻो मुंहिंजे हथ में त न आहे, ॿुधाइण वारो जॾहिं ॿुधाए त ख़बर पए न। उन वक़्तु न ॿुधायई त ख़बर न पई, हाणे ॿुधायई त ख़बर पइजी वई। गहे बरतार में आला नशीने, गहे बर पुश्त पाए खुद नबीने। शेख सादी जी बोली थो ॻाल्हायां, चथो जनाबे याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम ॼण हीअं चयो, ॿुधाइण वारो ॿुधाए त आसमाननि जूं ॻाल्हियूं बि ॿुधाए छॾे, न ॿुधाए त इहा बि ख़बर नाहे पवंदी त पेर जे पुठीअ ते मख वेठी आ या मच्छर वेठो आ। केरु आलिमुल ग़ैब? ॾाढियां ॻाल्हि आहे। हाणे ॿियो वाक़ियो ॿुध त वरी मां ॿिए मसइले ते अचां। हीअ जेका तव्हां चुरपुर शुरू कई आहे न यार, बाबा या तव्हां उथण वारा भॼी वञो जल्दी। इहो विच ते जलसे खे डिस्टर्ब न कयो। ओ पुट कहिड़े धन सां आहे तूं? जल्दी कयो, जिन खे ज़ाल यादि आई आहे उथी वञनि। हिम्मत को शाबस, तगड़ कयो। इन इज्तिमा खे डिस्टर्ब न कयो। इन डिस्टर्बेंस जे माहौल में मां ॻाल्हाए न सघंदुसि। थकल हो त मां हाणे दुआ घुरायां। न बिल्कुलु, मां तव्हां खां वधीक थकल आहियां। साईं दुआ घुरां, अला दुआ घुरां। हुजूर
पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी जंग खां मोटिया सहाबिन सगोरन सां गॾु मारी तक तवजो कर।